थुक जो आम तौर ते ज़िक्र नाहे कयो वेंदो, पर इहा सभिनी जे कम जी आहे। थुक असल में पाणी ई आहे। इहा 99% पाणी ऐं 1 या 2% खाधो हज़म कंदड़ एंजाइमर, यूरिक एसिड, इलेक्ट्रोलाइट्स ऐं प्रोटीन जी हूंदी आहे। असांजे वात में ॼाड़ी जे पोएं पासे, ॼाड़ी जे हेठें ऐं ज़ुबान जे हेठां थुक जा 3 ग्लैंड्स मौजूद आहिनि। ईअं सम्झो त वात में थुक 3 जायुनि ताईं थिए थी। 2020 में असांजे गलनि में ग्लैंड्स जो हिकु ॿियो जोड़ो बि दरियाफ़्त थियो हो, जंहिं ते अॻु कंहिंजी नज़र न पई हुई। इनखे ट्यूबेरियल ग्लैंड्स चवनि था ऐं इन्हनि बाबति डॉक्टरनि में बहस हली रहियो आहे। थुक न रुगो खाधे खे नरम करे थी, पर मजमूई सिहत खे बरक़रार रखे थी। हिकु सेहतमंद शख़्स रोज़ानो 1 खां 2 लीटर थुक पैदा करे थो। थुक सुठी ज़िबानी सिहत लाइ बि ज़रूरी आहे। ही खाधे खे ॾंदनि ऐं मुहारनि खे धोए थी ऐं इन्फेक्शन थियण खां बचाए थी। खुश्क वात हाज़मे ऐं बुख लॻण ते नाकारी असर विझे थो। वात जी खुश्की सां चॿाड़ण ऐं खाधो गुड़काइण में ॾुखियाई थींदी आहे ऐं ॾंद ख़राब थी पवंदा आहिनि, जॾहिं त मुहारनि में साड़ो थींदो आहे। घणी थुक थियण बि मसइले जी निशानदेही करे सघे थो। इहो कुझु दवाउनि जो बि असर हूंदो आहे, जॾहिं त ज़ुबानी इन्फेक्शन, तेज़ाबियत जहिड़ियूं बीमारियूं इन जो सबबु बणिजी सघनि थियूं। इन खां सवाइ माहिर थुक खे जाचे मुख़्तलिफ़ मसइलनि जी निशानदेही करे सघनि था ऐं इलाज में खेनि मदद मिली सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk